नाज़रीन ख़बर ॾींदा कि खैरपुर मंझि ते टाउन ऑफिसर मोहम्मद यूसुफ शेख तरफ़ां आगा वाटर पार्क ते दोस्तनि जे मान में पिकनिक जो प्रोग्राम रखियो। पिकनिक जे दौरान पकोड़ा, फ्रूट ऐं अंबनि जो पिणु इंतज़ाम कयो वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था हिन स्पेशल रिपोर्ट में। शहर अंदर मुसलसल गर्मी जो पद जेको बरक़रार आहे। खैरपुर शहर जे अंदर वधीक गर्मी थियण जे सबबि जेके खैरपुर जा शहरी आहिनि उहे शदीद परेशान छो त हेॾी क़यामत जहिड़ी गर्मी आहे। अगरि ॻाल्हि कजे बिजलीअ जी लोड शेडिंग जी त खैरपुर शहर जे अंदर घेरे लाॻियां लोड शेडिंग थिए थी, जंहिंजे सबबि शहरी जेके सख़्तु तकलीफ़नि अज़ियतनि खे मुंहुं ॾियण आहिनि। हिन जेके खैरपुर जे शहर हिकिड़ो गर्मीअ जो हल्को जो आगा वाटर पार्क ते पहुता आहिनि पंहिंजी पिकनिक करण जे थधे थधे पाणीअ में हो जो तड़ बि करे रहिया आहिनि। जॾहिं त हुते पिकनिक जे दौरान खाइण पीअण जो सिस्टम आहे जंहिंमें गरम गरम पकोड़ा आहिनि, अंब आहिनि, आलू बुखार आहिनि ऐं तंहिंखां बाद धतो पाणी आहे। अगरि ॻाल्हि कजे आगा वाटर पार्क जी त हिते साफ़ु सुथिरो पाणी थो मिले। केतिरा ई खैरपुर जा शहरी आसपास जा जेके इलाइक़ा आहिनि उहे हिते पिकनिकूं करण ईंदा आहिनि। त हिन हिते खैरपुर शहर जे अंदरि जेका गर्मी पद वधण सबबि जेके आहिनि माण्हू आगा वाटर पार्क जो रुख़ था कनि। सिंध जा जेके टीओमोस आहिनि उन टीओमोस जेको अॼु पाण में हिकिड़ी दोस्तानी पिकनिक रखी आहे आगा वाटर पार्क ते पहुता आहिनि थधे थधे पाणी में हू तड़ बि करे तड़ सां गॾु एंजॉय बि करे अंब बि खाई रहिया आहिनि, फ्रूट बि खाई रहिया आहिनि ऐं हुन सां गॾु एंजॉय बि करे रहिया आहिनि। जी।